आम ख़बर मां रफ़ियत मुख्तियार आईजी सिंध मुक़रर थियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अवांखे अहम ख़बरूं त रफ़ियत मुख्तियार खे गुलाम नबी मेमून जी जाइ ते आईजी सिंध मुक़रर कयो वियो आहे। गुलाम नबी मेमून खे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। ख़बर मां त रफ़ियत मुख्तियार आईजी सिंध मुक़रर थियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। रफ़ियत मुख्तियार के गुलाम नबी मेमून जी जाइ ते आईजी सिंध मुक़रर कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं त रफ़ियत मुख्तियार आईजी सिंध मुक़रर थियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। रफ़ियत मुख्तियार के गुलाम नबी मेमून जी जाइ ते आईजी सिंध मुक़रर कयो वियो आहे। गुलाम नबी मेमून के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। ख़बर मां त रफ़ियत मुख्तियार आईजी सिंध मुक़रर थियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, अपडेट कजो। जी बिल्कुल, आईजी सिंध गुलाम नबी मेमण जे उमिरि बाद अॼु जेको आहे सो आईजी सिंध तब्दील कयो वियो आहे। जॾहिं त पंजाब ऐं 21 ग्रेड जे पुलिस ऑफिसर रफ़त मुख्तियार खे आईजी सिंध मुक़रर कयो वियो आहे, जंहिंजी मुक़ररी वारो नोटिफिकेशन पिणु जारी कयो आहे। जॾहिं त आईजी सिंध जेको गुलाम नबी मेमण उनखे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण जी हिदायत करे छॾी आहे। मां इहो वाज़े कंदो आहियां त रफ़त मुख्तियार एडिशनल आईजी रहियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ पंजाब जे जेके CCPO लाहौर पिणु रहियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु गुलाम नबी मेमण खे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण बाद रफ़त मुख्तियार खे आईजी सिंध मुक़ररी करे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल्ला सोलंकी। रफ़त मुख्तियार आईजी सिंध मुक़रर थियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। रफ़त मुख्तियार खे गुलाम नबी मेमून जी जाइ ते आईजी सिंध मुक़रर कयो वियो आहे। अवांखे ॿुधो त गुलाम नबी मेमून खे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। अवांखे अहम ख़बर त रफ़त मुख्तियार आईजी सिंध मुक़रर थियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।